अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ से गॾु संझा सैयद हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। चीफ सेक्रेटरी IG सिंध समेत आला अमलदारनि जी इजलास में शिरकत। IG सिंध जी अमन अमान की सूरत हाल बाबति वॾे वज़ीर के ब्रीफिंग। सूबे जो अमन हर हाल में यकीनी बणायो वञे, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की हिदायत। सुप्रीम कोर्ट सिंध ऐं पंजाब के कचे वारा इलाइक़ा धाड़ेलनि खां क्लियर कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। रहीम यार खान के गोठ भूंग में सिक्योरिटी एहलकारनि की मुक़ररी बरक़रार रखण की हिदायत। रहीम यार खान मंदिर हमले बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी। अदालत मंदिर ते हमले में मुलविस जवाबदारनि की सुञाणप हिकु हफ़्ते में मुकमल करण जो हुक्म ॾींदे चयो आहे त जवाबदारनि की सुञाणप खां पोइ गिरफ़्तार बेगुनाह माण्हुनि खे आज़ाद कयो वञे ऐं चालान ट्रायल कोर्ट में पेश कयो वञे। ट्रायल कोर्ट इल्तवा खां सवाइ 4 महीननि में फ़ैसिलो यकीनी बणाए। पाकिस्तान के अफगानिस्तान में तेजी से बिगड़ंदड़ सूरत हाल से ख़दशा आहिनि ऐं भारत सदाईं अफगानिस्तान में स्पॉइलर जो किरदार अदा कयो। को भी मुल्क पाकिस्तान का वधीक अफगानिस्तान में अमन के क़याम जो हामी न आहे। अफगानिस्तान की मौजूदा हालतुनि सबब पाकिस्तान में पनाहगीरनि की ॿोॾ ईंदी। पाकिस्तान वधीक अफगान पनाहगीरनि जो दबाव बर्दाश्त नथो करे सघे। अफगानिस्तान अमन कॉन्फ्रेंस मुअत्तल न पर मुलतवी थी हुई। कॉन्फ्रेंस की नई तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। जांच मुकम्मल थियण ताईं अफगान सफ़ीर जी धीअ खे असां सां सहकार करणु घुर्जे। परॾेही तर्जुमान ज़ाहिद हफ़ीज़ की मीडिया ब्रीफिंग। इलेक्शन में फ्रॉड रोकण जो हल टेक्नोलॉजी आहे। टेक्नोलॉजी की मदद से पाकिस्तान में शफ़ाफ चूंडू कराईंदासीं। पाकिस्तान में 30 लाख अफगान पनाहगीर आहिनि। असांजो असल कम शहरनि जूं ज़िंदगियूं आसान बणाइण आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो इस्लामाबाद में तक़रीब के खिताब। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस की कार्रवाई। एक दहशतगर्द मारिजी वियो। एक दहशतगर्द के ज़ख्मी हालत में गिरफ्तार कर वियो। दहशतगर्दन सां फायरिंग की रिवट में नाइक ज़ियाउद्दीन शहीद थी वियो। ISPR मूजिब गिरफ्तार दहशतगर्द इंकशाफ किया है तो फौजी चेकपोस्ट से हमले की रिथाबंदी करे चुका हुआ। पाक फौज दहशतगर्दी के खात्मे लाइ पुरज़म है। असांजे सिपाहियुनि जूं कुर्बानियूं असांजे अज़म के वधीक मज़बूत बणाईंदियूं। ऐं तालिबान अफगानिस्तान की भी अहम तरीन शहर कंदरा में कब्जो करे वरितो। परॾेही मीडिया मूजिब गज़नी ऐं हिरात मुकम्मल तौर तालिबान के कंट्रोल में अची चुका। तालिबान के कब्जे हेठि आयल सूबनि जो अंग 12 थी वियो। तालिबान गादी वारे शहर ॾांहुं तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं तालिबान काबुल खां रुॻो 130 किलोमीटर परे आहिनि।